चीनी ड्रामो आहे जंहिंखे तर्जुमो असांजे नजम अब्बास साहब कयो आहे ऐं ॻाढ़ो लाल टीम, इन जे बारे में तव्हांजो छा चवणु आहे? ज़बरदस्त ड्रामो आहे। मुंहिंजी ख़्वाहिश आहे त सॼे सिंध में अहिड़ा ड्रामा ॾेखारिया वञनि। ड्रामे खां सवाइ इनकलाबी जदोजहदूं उहो असरु न कंदियूं जेको ड्रामे सां गॾु कंदियूं। ड्रामो हिकिड़ो क़ौमी वॾो हथियार आहे ऐं हीअ जेके आहिनि बेपनाह मक़बूलियत वारा आहिनि जिन करोड़नि माण्हुनि जी दिलि खे मुतासिर कयो आहे। असांजी वॾी ख़ुशनसीबी थींदी जो असीं पंहिंजो इहो फ़र्ज़ु पूरो करियूं। एॾा ज़बरदस्त तारीख़ी जिन चीन में इनकलाब आंदो अहिड़नि ड्रामनि ई उन में वॾे में वॾो सरगर्म पार्ट अदा कयो। अहिड़नि ड्रामनि खे असीं पंहिंजे अवाम जे अॻियां तोहफ़े तौरु पेश कयूं। इहा असांजी वॾी कामयाबी थींदी ऐं वॾी फ़र्ज़दाई बि थींदी। अच्छा, हीअ जेका फिल्म ठही रही आहे इन ड्रामे ते, इन फिल्म जे बारे में तव्हां छा चवंदो? ऐं चवंदो इहा ज़बरदस्त थींदी। इहा फिल्म ठहंदी, माण्हू घर घर पहुचंदी, उनजा ट्रैक बचंदा ऐं सीडियूं ठहंदियूं, माण्हू घर वेंदा ॾिसंदा। या वरी कामयाबु शितकार पाई थींदी। महिरबानी साहब।